नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त घर में वाईफाई जा सिग्नल सुस्त थियण सां ऑनलाइन केर ज़रूरी कमनि में परेशानी पैदा थींदी आहे ऐं ॿियूं सरगर्मियूं बि मुअतल जो शिकार थी वेंदियूं आहिनि। अहिड़ी परेशानी वारी हालत में अक्सर राउटर खे ऑन ऑफ कयो वञे थो, पर तॾहिं बि इहो मसइलो हल नथो थिए। इन जा सबब कहिड़ा थी सघनि था? जेकॾहिं अव्हां जी वाईफाई राउटर कंहिं काट जी फर्नीचर ते रखियल आहे या धात जी कंहिं शइ ते हिकु डिटेक्टेड आहे या डिटेक्टेड बिजली खे पंहिंजे अंदरि जज़ब कंदो आहे, यानी वाईफाई राउटर इलेक्ट्रॉनिक मैग्नेटिक लहर पैदा कंदो आहे। फर्नीचर इन लहर खे पंहिंजे अंदरि जज़ब करे सिग्नल्स खे कमज़ोर बणाए छॾींदो आहे। राउटर खे हमेशह अहिड़ी जॻह ते रखो जिते वेझो को बि शीशो मौजूदु न हुजे। उन सां सिग्नल्स परे ताईं वञी सघनि था, छो त शीशे जे मथां लॻियल मटीरियल वाईफाई सिग्नल्स खे रिलीफ कंदो आहे ऐं ईअं ई सिग्नल्स कमज़ोर थी वेंदा आहिनि। उन खां अलावा अहिड़ी बिजली जूं शयूं जिन में पाइप लॻल हुजनि उहे बि वाईफाई सिग्नल्स खे कमज़ोर बणाए छॾींदा आहिनि, छो त पाण ई वायरस लहरनि जी कुझु ताक़त पंहिंजे अंदरि जज़ब करे वठंदो आहे, जंहिंसां वायर सिग्नल्स कमज़ोर थी वेंदा आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।